अमेरिका पारां अॼु शाम खां हुर्मुज़ जे सामुंडी लंघ जी नाकाबंदी जो ऐलान कयो वियो आहे। अमरीकी सेंट्रल कमांड ऐलान कयो आहे त अॼु शाम खां हुर्मुज़ जे सामुंडी लंघ जी नाकाबंदी शुरू कई वेंदी। जहाज़नि जी ईरानी पोर्ट्स ते अचु वञु बंदि कई वेंदी। अमरीकी सेंट्रल कमांड पारां चयो वियो आहे। ऐलान नार अरब ऐं नार ओमान मां ईरानी पोर्ट्स ते ईंदड़ वेंदड़ जहाज़नि ते लागू हूंदो। हुर्मुज़ जे लंघ जी वेझो पहुचंदड़ फ़ौजी जहाज़नि खे जंगबंदी जी भञकड़ी तस्वुरु कयो वेंदो। पाकिस्तान इनक़िलाब पारां चयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं। अमरीका पारां अॼु शाम खां हुर्मुज़ जे सामुंडी लंघ जी नाकाबंदी जो ऐलान कयो वियो आहे। अमरीकी सेंट्रल कमांड ऐलान कयो आहे त अॼु शाम खां हुर्मुज़ जे सामुंडी लंघ जी नाकाबंदी शुरू कई वेंदी। जहाज़नि जी ईरानी पोर्ट्स ते अचु वञु बंदि कई वेंदी। अमरीकी सेंट्रल कमांड जो चवणु आहे त ऐलान नार अरब ऐं नार ओमान मां ईरानी पोर्ट्स ते ईंदड़ वेंदड़ जहाज़नि ते लागू हूंदो। हुर्मुज़ जे लंघ जी वेझो पहुचंदड़ फ़ौजी जहाज़नि खे जंग बंदी जे भञकड़ी तस्वुरु कयो वेंदो। पाकिस्तान इनक़िलाब पारां चयो वियो आहे।